ही कहाणी आहे हिकु अहिड़े इंसान जी जंहिं अहिड़े देश में जनम वरितो जिते ऊची जाति जा माण्हू दलितनि असलू के रहाकनि ते तमामु घणो अत्याचार कंदा हुआ। हुन शख़्स समाज में भेदभाव छुआछूत जे बावजूदु अहिड़ी आला तालीम हासिल कई जंहिं जे बदौलत भारत जो हिकु मुनज़्ज़म संविधान लिखियाईं। दोस्तों, मां ॻाल्हि करे रहियो आहियां बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी, जंहिंजो जनम 14 अप्रैल 1891 में मध्य प्रदेश जे महू ॻोठ में पीउ रामजी सखपाल ऐं माउ भीमाबाई जी 14हीं औलाद जे रूप में थियो। हुन जो पीउ रामजी ब्रिटिश फोर्स में महू छावनी में हिकु सिपाही हो। परिवार महार ज़ात खां हो, तंहिं करे माण्हू बेहद नीच ज़ात जो सम्झंदा हुआ। हुन जो परिवार मराठी हो जेको महाराष्ट्र जे रत्नागिरी ज़िले जे अंबावड़ ॻोठ मां हो। पुलिस में कमु कंदे डॉक्टर अम्बेडकर जो पीउ सूबेदार बणिजी वियो। हमेशह पंहिंजे ॿारनि जी तालीम ते ज़ोर ॾींदो हो। कुझु ॾींहंनि खां पोइ अम्बेडकर जो पीउ रिटायर्ड थी पंहिंजे परिवार खे वठी सितारा हलियो वियो, जिते कुझु ॾींहंनि खां पोइ अम्बेडकर जी माउ भीमाबाई बीमारियुनि सां जहिड़ंदे गुज़ारे वई। उनखां पोइ अम्बेडकर समेत ॿियनि भाइरनि ऐं भेणनि जी सार संभाल हुन जी चाची मफ़लसी में कई। छुआछूत, नफ़रत ऐं मनोवादी सोच जे करे डॉक्टर बि शूद्रनि जो इलाजु बिना छुहण जे कंदा हुआ। तंहिं करे अम्बेडकर समेत 14 ॿारनि मां 3 भाइर ऐं सिर्फ़ु 2 भेणूं ज़िंदा बची सघियूं। बाक़ी 8 ॿार बीमारियुनि जे न इलाज थियण करे मौत जो शिकार बणिजी विया। आसपास जा सभई हिंदू ॿार स्कूल वेंदा हुआ, तंहिं करे अम्बेडकर मन ई मन में स्कूल वञणु चाहींदो हो। अम्बेडकर पंहिंजे पीउ खे स्कूल वञण लाइ ज़ोर भरियो। भीमराव शूद्र हुजण करे स्कूल में दाख़िला मिलणु आसान न हो, तंहिं करे मजबूर थी रामजी हिकु ब्रिटिश ऑफिसर वटि वियो ऐं हथ जोड़ी गुज़ारिश कयईं त हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी ब्रिटिश सेना जी सेवा कई ऐं बदिले में हुन जे ॿारनि जी स्कूल में दाख़िला न मिलणु वॾी नाइंसाफ़ी आहे। तंहिं करे रामजी जे ॿारनि खे हुन हिकु स्कूल में दाख़िला वठाए ॾिनी। हुन स्कूल में अम्बेडकर अहिड़े छुआछूत मां गुज़रियो जंहिंखे हू सॼी ज़िंदगी विसारे न सघियो। अम्बेडकर स्कूल ते वेंदो हो, पर दलित ॿारनि खे स्कूल जे ॿाहिरि विहारियो वेंदो हो ऐं उस्ताद उन्हनि ते ठुप ध्यानु न ॾींदो हो। एतिरे क़दुरु जो अम्बेडकर खे स्कूल में केरु हथ बि न लॻाईंदो हो। स्कूल जो चपरासी परे खां पाणी हारींदो हो, तंहिं करे अम्बेडकर बुक में पाणी पींदो हो, छाकाणि दिले ऐं गिलास खे हथ लॻाइण जी इजाज़त कोन हुई। जंहिं ॾींहुं स्कूल जो चपरासी कोन ईंदो हो, हुन ॾींहुं अम्बेडकर खे सॼो ॾींहुं उञायल रहणो पवंदो हो। भीम स्कूल वञण वक़्तु भरपासे वारे खूह मां पाणी कढी पी वठंदो हो, जंहिंखे कुझु ब्राह्मण खूह मां पाणी कढंदे ॾिसी वरितो हो। पोइ छा थियणो हो? भीम खे खूह तां पकड़ियो वियो ऐं जूतनि ऐं चपलनि सां मार ॾिनी वई। उन शर्त ते छॾियो वियो त हू कॾहिं बि हिन खूह तां पाणी कोन पीअंदो। हिकिड़े दफ़े भीम पंहिंजा वार कतराइण लाइ हिकु नाई वटि वियो ऐं वार कतरण जो चयईं। नाई खे महार ज़ात जी ख़बर हुई। हुन अम्बेडकर खे वॾे आवाज़ में चयईं, अड़े अछूत, तुंहिंजा वार कीअं कटी सघां थो? भॼी वञ हितां खां, वरी कॾहिं बि वापसि न अचां। उन्हनि घटनाउनि सां भीम जे ज़हन ते तमामु गहरी चोट रसी। हुन जूं अखियूं लुड़कनि सां भरिजी आयूं। नंढड़े भीम जा वार घर में संदसि भेण कतरिया। भीम जे परिवार जी माली हालत तमामु बदतर हुई। भीम माण्हुनि खां ॿुधो हो त सितारा वेंदड़नि खे बम्बई में मज़दूरी मिलंदी आहे, पर बम्बई वञण लाइ हुन वटि किरायो कोन हो। भीम हिकु प्लान सोचियो त हू पंहिंजी चाची जे पर्स मां पैसा चोराई बम्बई वेंदो। भीम 3 ॾींहं लगातार बटूं चोराइण जी कोशिशि कई, जेको हुनजी चाची जी चेल सां ॿधियलु हो, पर नाकाम वियो। नेठि 4थी राति बटूं चोराई सघियो, पर हुन बटूं में सिर्फ़ु अधु आनो हो, जंहिंसां बम्बई न पियो वञी सघियो। भीम जे हिन 4 रातियुनि जे तजुर्बे भीम जो अंदरि हिलाई छॾियो। तंहिंखां पोइ भीम हिकु अहिड़ी प्लानिंग कई जंहिं भीम जी सॼी ज़िंदगी बदिलाए छॾी। भीम नेठि सोची छॾियो त हू पढ़ी लिखी रोज़गार हासिल कंदो ऐं पंहिंजनि ख़राब आदतनि खे छॾी ॾींदो। भीम जो पीउ रामजी सूबेदार रिटायर थियण खां पोइ नौकरी जी तलाश में बम्बई में रहण लॻो। बम्बई जे मराठा स्कूल में भीम जी दाख़िला कराई। हुते भीम फॉरवर्ड ऐं ॿियनि काफ़ी अंग्रेज़ी किताबनि जो अभ्यास रामजी जी निगरानी में कयो। पंहिंजे निसाब खां अलावा भीम ॿिया काफ़ी ग्रंथ ऐं पुस्तक पढ़णु लॻो। किताब गॾु करी पढ़णु भीम जी आदत थी वई।
पर इहा आदत भीम जे पीउ जे लाइ महांगी पइजी रही हुई। पर हू चाहींदो हो त भीम पढ़ी लिखी वॾो माण्हू थिए। हुन कर्ज़ खणी बि भीम खे बम्बई जी एल्फिंस्टन का हाई स्कूल मोकिलियो, पर हुते बि छुआछूत भीम जो पासो न छॾियो। हिकु दफ़ो हिकु उस्ताद मैथमेटिक्स जो सुवाल बोर्ड ते हल करण लाइ भीम खे चयो। भीम सवाल हल करण लाइ बोर्ड ॾांहुं वधियो त ऊची जाति जा हिंदू शागिर्द वॾी आवाज़ में चवण लॻा त सर भीम अछूत था, हुनखे रोकियो। दरअसल बोर्ड जे पासे में शागिर्दनि जा लंच बॉक्स रखियल हुआ, जेके भीम जे पाछे पवण सां नापाक थी सघिया थे। सभिनी ॿारनि पंहिंजा पंहिंजा बॉक्स यकदमि हुतां खणी वरिता। उन्हनि बॉक्सनि जी खटर खटर आवाज़ भीम जे कननि खां दिलि में लही वियो, जे भीम खे मुकमल टोड़े छॾियो। हालांकि उन सवाल खे भीम सेकंडनि में हल करे वरितो हो, जंहिंखे क्लास में केर बि हल न करे सघियो हो, जंहिंखे ॾिसी उस्ताद समेत सभई शागिर्द हैरान थी विया। उनखां पोइ भीम हाई स्कूल पास कयो ऐं हुनजो विहाउ 9 सालनि जी भीमा बाई सां 16 सालनि जी उमिरि में करायो वियो। कॉलेज जी पढ़ाई करण लाइ हुन एल्फिंस्टन कॉलेज में दाख़िला वरिती। पढ़ाई जे दौरान भीम जी मुलाक़ात हिकु टीचर केलुस्कर सां थी, जंहिंखे भीम पहिरीं मुलाक़ात में ॿुधाए छॾियो हो त मां अछूत आहियां, महिरबानी करे मूंखां परे रहो। भीम जे बेबाक अंदाज़ ऐं पढ़ाई तरफ़ जनून केलुस्कर खे तमामु घणो इम्प्रेस कयो ऐं हू भीमराव खे बड़ौदा जी तइलीम प्रेमी महाराज संभाजी गायकवाड़ वटि वठी वियो। जॾहिं हू बम्बई आयल हो, जिते हिकु सभा मुनक़िद थियल हुई, संभाजी भीमराव खां कुझु सवाल पुछिया, जंहिंजा जवाब भीमराव सुहिणे नमूने ॾिना। कुझु सालनि खां पोइ बड़ौदा जे महाराज कुझु शागिर्दनि खे कोलंबिया यूनिवर्सिटी अमेरिका मोकिलण जो सोचियो। भीमराव महाराज सां मिलियो। भीमराव जी अंग्रेजी ॻाल्हाइण महाराज संभाजी गायकवाड़ खे तमामु घणो इम्प्रेस कयो। हुन भीमराव समेत 4 छोकरनि खे स्कॉलरशिप ॾेई अमेरिका पढ़ण लाइ मोकिलियो। 4 साल बाद भीमराव भारत वापसि मोटी आयो। बड़ौदा जे महाराज वटि मिलिट्री सेक्रेटरी जे रूप में नौकरी करण लॻो। पर ॿियनि मिलिट्री ऑफिसरनि खे महार ज़ात जे छोकिरे खे वॾी पद ते हुजणु पसंदि कोन हो। कुझु ॾींहंनि खां पोइ भीमराव नौकरी छॾे ॾिनी। सन 1919 में भीमराव लंडन हले वियो ऐं हुते अनथक कोशिशनि ऐं महिनत सां BSc, MSc ऐं बैरिस्टर जी डिग्री हासिल करे वरिती। 1930 ईस्वी में भीमराव भारत वापसि मोटी आयो। वकालत करणु लॻो। वकालत कंदे भीमराव ॾिठो त दलितनि सां तमामु घणो नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। तॾहिं खां हुन पंहिंजो पूरो जीवन छुआछूत खे ख़तमु करण लाइ वक़फ़ करे छॾियो। भीमराव इंताई पीढ़ल तबक़नि यानी दलितनि जी हक़नि जो मुतालबो कयो। तंहिं करे गांधी जी आमरण अनशन ते वेही रहियो। गांधी जे करे डॉक्टर अम्बेडकर पंहिंजा मुतालबा वापसि वरिताईं। मज़लूमनि जो मसीहा डॉक्टर भीमराव अम्बेडकर फिलासफ़र, राइटर ऐं पीढ़ल तबक़नि जो हिकु अज़ीम अॻवान हो, जंहिं न सिर्फ़ु समाज में सदियुनि खां दॿायल अछूत दलितनि लाइ लड़ाई लड़ी, बल्कि एतिरनि क़ौमुनि सां भरियल भारत खे संविधान में जोड़ण जो कमु कयो। जॾहिं आज़ादी जे वक़्तु भारतीय अॻवान आज़ादी ऐं भारत जो नओं संविधान बनाइण जी ॻाल्हि करे रहिया हुआ, तॾहिं बर्तानिया जे वज़ीर आज़म विल्सन चर्चिल चयो हो त बनाइण ॾियो भारतीयनि खे नओं संविधान। भारत में एतिरियूं डाइवर्सिटीज़ आहिनि जंहिं लाइ हिकु कानून इम्पॉसिबल आहे। भारत जल्दी टुटी वेंदो ऐं बिखरी वेंदो। जॾहिं त तारीख़ गवाह आहे त बाबा साहेब अम्बेडकर थोरे वक़्त में दुनिया जो तमामु वॾो लिखित संविधान भारत खे ॾिनो। हुनखां पोइ 1950 में डॉक्टर अम्बेडकर ॿुध धर्म जे हवाले सां श्रीलंका वियो। भारत वापसि अचण खां पोइ अम्बेडकर 14 अक्टूबर 1956 में नागपुर में पंहिंजे लखे दलितनि सां गॾु हिंदू धर्म त्यागी ॿुध धर्म जी दीक्षा वरिताईं। डॉक्टर अम्बेडकर हिंदू धर्म में फैलियल जातिवाद जी घोर निंदा कयईं। बाबा साहिब 2 महीननि खां पोइ 6 दिसंबर 1956 ईस्वी में गुज़ारे वियो। हुनजो आख़िरी संस्कार ॿुध धर्म जे रीति रिवाज मुताबिक़ थियो। दोस्तों, अम्बेडकर जी मौत खां पोइ केतिरा ई साल कांग्रेस जी हुकूमत हुई, जंहिं जे अॻवान जीअरे पंहिंजे पाण खे नेशनल हीरो बणाए छॾियो। पर भारत जे असली हीरो बाबा साहिब डॉक्टर भीमराव अम्बेडकर खे 1988 में PP सिंह जी हुकूमत अचण वक़्तु नेशनल हीरो एवार्ड मिली सघियो। डॉक्टर अम्बेडकर जो चवणु आहे त ज़िंदगी वॾी हुजण बजाए महान हुजणु लाज़मी आहे।
मां अहिड़े धर्म खे मञां थो जेको आज़ादी, बराबरी, भाईचारो सिखाए। मज़लूमनि जे मसीहा डॉक्टर भीमराव अम्बेडकर जो जीवन कुझु मिंटनि में ॿुधाइण त नामुमकिन आहे, पर नंढड़ी कोशिशि कई अथमि। उमेद त मज़लूमनि जे हक़नि बाबति सोचींदड़नि साथियुनि खे पसंदि ईंदी। जय भीम, इनकलाब ज़िंदाबाद।